उहे चवंदा आहिनि त उठ जे पघर में निमाज़ न पढ़िजे ऐं घोड़े जे पघर में निमाज़ न पढ़िजे, गॾह जे पघर में पढ़िजे। इहो छाजो वजह आहे? गॾो का ॻाल्हि कान्हे, पर इहो वजह उन ॾींहं खां पोइ थियो आहे। अॼु बि गॾह खे तव्हां गाहु लॾे ऐं हिकु चकर मशीन ते लाथां, ॿियो चकर लॾे छॾींदव, सिधो मशीन ते ईंदो। उन ॾींहं खां पोइ अंदरि हुकुम न हो, पोइ गॾहनि ते मुश्क भरे ऐं असां बि मोकिलींदा, खीमनि में गॾा वेंदा, साइण जो हथु घुमाइला। तंहिंजे करे निमाज़ जाइज़ आहे, को पघर हलाल न आहे, पी नथा सघूं, निमाज़ जाइज़ आहे तंहिंजे करे। हा, घोड़े जो त हिनखे त जवाबु ॾिजां, घोड़े जो त मलाइक आहे, उन जो को चवण हिसाबु आहे ई कोन। घोड़ो मलाइक आहे, घोड़ो वॾी ॻाल्हि आहे। घोड़े जी जेका किरदार पढ़नि था, मौलवी था पढ़नि, क़ुर जूं ॻाल्हियूं आहिनि, त भाग लॻे त भलो घोड़ो, वरी भाग लॻे त भलो घोड़ो, वरी भाग लॻे त भलो घोड़ो ख़ुदा चवराए थो पाण। ऐं ख़ुदा थो चए त रसूल पाक खे त महबूब तुंहिंजे घोड़नि जे सुंभनि जे दज़ीअ जो कसम आहे। त एतिरो घोड़े में ख़ूबी आहे नी, तॾहिं घोड़े में वॾी अहमियत ॾिनी आहे घोड़े खे। असां घोड़े जा नाला यूज़ थियल कढंदा आहियूं, पोइ दुकान वारा या गाॾियुनि वारा ऐं साईं, पर उहो सभु धंधे वारा, लोहर जे धंधे वारा बि असांखे चवंदा आहिनि यूज़ नालो ॾियो, त इन में बरकत हूंदी आहे, हूस न लॻंदी, नज़र न लॻंदी। त जॾहिं नाल में एतिरी आहे त घोड़े में बि हूंदी नी। जेका ॾाची आहे, हा, उहा पंहिंजे फर खे चटींदी आहे। हा साईं, चटींदी आहे। ॾाची फर खे छो न चटे? हर जानवर फर खे सफ़ा करण लाइ कोशिशि कंदो आहे। जॾहिं ॾाची फर छॾे, या ॿकरी ॾाची हिकिड़ो तक़दीरनि फर छॾे निकिरी थी वञे ऐं चटे नथी, त उहा फर झलणु उन जो मुश्किल आहे। जॾहिं मरु